नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हांखां हिकु सवाल थी पुछां। हाँ त चित्रनि में असां ॾिठो आहे हाँ कि कृष्ण उन सांप जे मथां बीह करे डांस पियो करे, हाँ त इन जो छा अर्थ आहे? हाँ ॾिसो, हिन जो मतिलबु आहे कि जेका ॾेखारींदा आहिनि न, कृष्ण कारो बि ॾेखारींदा आहिनि ऐं इन जो जेका सांप हूंदा अथसि उहो 5 सांप ॾेखारींदा अथसि। पाण हिकु क्लास कईसीं कि हुन में ॿुधायोसीं कि देवताउनि खे कारो छो ठाहींदा आहिनि, छो जी जॾहिं आत्मा पुनर्जन्म वठी करे द्वापर युग में ईंदी आहे सतयुग खां, त द्वापर युग खां विकारनि जी प्रवेशता थींदी आहे, त विकार बुरायूं भ्रष्टाचार धीरे धीरे दुनिया में एॾो वधंदो वेंदो आहे जो आत्मा पंहिंजी शक्तियूं ख़तम करे छॾंदी आहे। तो आत्मा कारी थी वेंदी आहे। मतिलबु पहिरियों त शक्तिशाली हुई, पोइ शक्तिहीन थी वई। त शक्तिशाली आत्मा में त चमक हूंदी आहे, त हुनखे गोरो ॾेखारींदा आहिनि। शक्तिहीन आत्मा खे कारो ॾेखारे छॾियो अथनि। इन करे कृष्ण खे कारो बि ॾेखारींदा आहिनि, छो जी कृष्ण जी आत्मा विकारनि जे वश अची करे शक्तिहीन थी वई, त वो कारी थी वई। त शक्तिहीन जो मतिलबु कारो ॾेखारे अथई। भई हुनजी महिमा ॻाईंदा आहिनि न, सर्वगुण संपन्न, 16 कला, संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। त जंहिंमें ये सभु चीजूं हुयूं तॾहिं उहो एॾो पूज्य लाइक़ हुयो, गोरो हुयो। हाणे हुनमें ये सभु 5 चीजूं कोन अथसि, त कारो थी वियो। मतिलबु कंगाल थी वियो। जे कोई शाहूकार हूंदो आहे त हुनजो केॾो रहन ठहण हिकदमि चमक ई अलॻि हूंदी अथसि। ऐं ईअं हुनजो देवालो निकिरी वञे त मुंहुं कीअं थी वेंदुसि, हिकदमि नंढो, है न। त इन कारे जो मतिलबु त इहो आहे। ॿियो ॾेखारींदा आहिनि कि उहो सांप जे मथां डांस थो करे, सांप हुनखे ॾसेई, त इहो ॾसेई मतिलबु विकारनि में हली वियो उहो आत्मा। ऐं डांस जो मतिलबु थींदो आहे कि हाणे जॾहिं परमात्मा बाप आया आहिनि ऐं हुन कृष्ण जी आत्मा खे जगायो अथई। कृष्ण जी आत्मा, तू त एॾी गोरी हुई आहे, सर्वगुण सां संपन्न, 16 कलाउनि सां संपन्न, संपूर्ण निर्विकारी हुई आहे, अहिंसक हुई आहे, मर्यादा पुरुषोत्तम हुई। हाणे तुंहिंजी छा हालत थी वई थी? त इहो ई कलयुग जे अंत जे समय जॾहिं परमात्मा हुनखे जगाईंदो अथसि, उहो जगी वेंदी आहे। परमात्मा खां वरी खां उहे राजयोग जी शिक्षा वठंदी आहे, पूरे सृष्टि चक्र जो ज्ञान वठंदी आहे ऐं पंहिंजे जीवन खे कमल पुष्प समान पवित्र ठाहींदी आहे ऐं विकारनि जे मथां विजय प्राप्त कंदी आहे। ऐं जॾहिं पूरो इहो परमात्मा जो ज्ञान पूरी दुनिया खे ॿुधाईंदी आहे, विकारनि जे मथां विजय प्राप्त करे, ज्ञान वठी करे, पवित्र ठही करे, त छा थींदो? पोइ हुनजी अहिड़ी स्टेज ईंदी अथसि कि ख़ुदि जे विकारनि जे मथां त हुन विजय प्राप्त कई, दुनिया में जेतिरा बि विकार बुरायूं आदि आहिनि हुन ते ॿियनि खे बि विजय प्राप्त कराई। त ये परमात्मा बाप चवंदा आहिनि, ये 5 सांप विकारनि जा प्रतीक आहिनि, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार। त दुनिया में जेतिरा बि ये विकार रूपी सांप आहिनि, छो जी कृष्ण खे त विश्व छा भारत जा त सभी मंदा ई आहिनि, ॿाहिरि वारा बि ॾाढा सारा अॼुकल्ह मञनि था। त हिन परमात्मा जी शक्ति सां हिन 5 विकारनि रूपी रावण ते विजय प्राप्त करे हिन विकारनि ते हिकु तरीक़े सां डांस कई। मतिलबु इन्हनि खे पेरनि सां ईअं दॿोचई कि हिननि जे मथां वार न करे सघनि। छोकी पेर जे हेठि चीज ईंदी आहे त वो पंहिंजी दॿी वेंदी आहे न हेठि। त हिन करे ॾेखारींदा आहिनि कि हुनजे मथां डांस थो करे, अर्थात पूरो हुनजे मथां हुनखे झुकाए करे हुनजे मथां विजय प्राप्त कई अथई।
हाँ, त हिकु हिकु विकार जे मथां हिकु हिकु विकार खे हुन पंहिंजे पेर जे हेठां हिकदमि दबोचियो अथई, मतिलबु हिकदमि हेठि उन्हनि ते हुननि जे मथां बीठो आहे। जॾहिं कोई हारजी वेंदो आहे त छा कंदो आहे, हेठि झुकी वेंदो आहे न पंहिंजे अॻियां, तीअं ई विकार बि हुनजे अॻियां झुकी वियो। ऐं वरी ख़ुशी थींदी न जीतण सां। हा, जीतण सां ख़ुशी थींदी आहे। मन हल्को थींदो आहे, त मन हल्को त डांस ई कंदो आहे न। भई कोई पंहिंजो दुश्मन हुजे, ॾाढे समय खां पाण हुनजे कैद में हुजऊं, वो पाण वटि कोई एतिरी वॾी शक्ति अची वई कि वो दुश्मन पंहिंजे अॻियां हेठि मुंहुं करे बीठो आहे, भई हार खाई वेठो आहे, त पाण त ख़ुशि थींदासीं न। त ख़ुशी में जीअं डांस था करूं त वो ख़ुशि थो थिए, त ख़ुशी खे ई माण्हू ईअं ॾेखारे अथनि कि वो डांस थो करे। हा, ठीकु आहे। जी दीदी, थैंक यू। हा, थैंक यू।